हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर सिंधी बालिग़ाउनि लाइ तयारु कयो वियो आहे जिन खे सिंधी ॻाल्हाइण त अचे थी पर सिंधी अरबी ख़त में लिखणु या पढ़णु नथी अचे। हीउ सिलसिले जो ॿियों सबक़ु आहे। हिन सबक़ में पाण सिंधी अरबी ख़त जे ॿिएं ऐं टें अखर सां मानूस थींदासीं। पहिरें सबक़ में पाण ॼातो त सिंधी अरबी ख़त 52 अखरनि ते मुश्तमिल आहे। उन्हनि 52 अखरनि मां पाण हिननि 6 अखरनि सां मानूस थी चुका आहियूं जेके सुर आवाज़नि जी नुमाइंदगीअ लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। उन्हनि 6 मां ही 3 अखर व्यंजन यानी कॉन्सोनेंट साउंड्स लाइ पिणु इस्तेमालु थींदा आहिनि। अॼु पाण अलिफ बे जे ॿिएं ऐं टें अखर सां मानूस थींदासीं। अलिफ बे जो ॿियों अखर बे आहे जेको ब आवाज़ लिखण लाइ इस्तेमालु थींदो आहे। इहो अखर हिक खाने ऐं हिक नुक़्ते ते ॿधल आहे। इहो नुक़्तो यानी इहो टुॿको खाने जे हेठां ॾिबो आहे। हीअ अखर बे जी अकेली सूरत आहे। कंहिं गिलिफ जी पछाड़ीअ में बे खे ईअं ई लिखिबो आहे जीअं अकेली सूरत में लिखिबो आहे, पर कंहिं गिलिफ जे मुंड में यानी शुरूआत में या विच में इन खे हिन रीति लिखिबो आहे। बैनुल अक़वामी वायोकी लिपि यानी इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट में इन जी निशानी बी आहे। बे जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ब जो आवाज़ लिखिबो आहे। बे ज़बर ब। IPA में आवाज़ ब खे हिन निशानीअ सां ज़ाहिर कबो आहे। हाणे पाण ब सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बदक, बसर, बटण, बघड़। बे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ब जो आवाज़ लिखिबो आहे। बे ज़ेर ब। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में इन जी निशानी हीअ आहे। हाणे पाण ब सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बेगाड़, बेह, बेजेली, बेलोर। बे अखर जे मथां पेश जी निशानी लॻाए ब जो आवाज़ लिखिबो आहे। बे पेश ब। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में इन जी निशानी हीअ आहे। हाणे पाण ब सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बुख़ार, बुत, बुसरी, बुकी। अखर बे जे पुठियां अलिफ लॻाए बा जो आवाज़ लिखिबो आहे। बे अलिफ बा। बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में बा जो आवाज़ हिन रीति लिखिबो आहे। हाणे पाण बा सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बाबा, बाग़, बाज़, बादाम। बे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए बो जो आवाज़ लिखिबो आहे। बेवाबो। जॾहिं त बे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ऐं पुठियां वाव जो अखर लॻाए बू जो आवाज़ लिखिबो आहे। बे पेश वा बू। हाणे पाण बो ऐं बू सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बोनो, बोतल, बोरची, बूट, बूए। बे अखर पुठियां ये जो अखर लॻाए बे जो आवाज़ लिखिबो आहे। बे ये बे। कंहिं गिलिफ जे मुंड में बे खे हिन रीति लिखिबो आहे। जॾहिं त
बैनुल अक़वामी वायोकी लिपि यानी इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट में बे आवाज़ जी निशानी हिन रीत आहे। हाणे पाण बे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बेत, बेदो, बेट, बेग, बेसण। बे जे हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ऐं पुठियां ये जो अखर लॻाए बी जो आवाज़ लिखबो आहे। बे ज़ेर ये बी। कंहिं गिलिफ जे मुंड में बी खे हिन रीत लिखबो आहे। जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में बी जी निशानी हीअ आहे। हाणे पाण बी आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। बीमार, बीनाई, बीन, बीरम। सिंधी अरबी ख़त में टियों अखर बे आहे जेको दाख़िली धमाकेदार आवाज़ ॿ जी नुमाइंदगी कंदो आहे। अंग्रेज़ी ऐं हिंदीअ में इन जो मुतबादिल यानी बदल मौजूदु न आहे। रोमन ख़त में आऊं ॿ जे आवाज़ जी नुमाइंदगीअ लाइ वॾी बी इस्तेमालु कंदुसि। इहो अखर बे जहिड़ो ई आहे पर इन में हिक बजाए ॿ नुक़्ता यानी टुॿिका आहिनि। बे वांगुरु इहे टुॿिका ख़ाने जे हेठि लॻाइबा आहिनि। कंहिं गिलिफ जे मुंड में ॿे अखर खे हिन रीति लिखबो आहे। जॾहिं त बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में इन जी निशानी हीअ आहे। यादि रहे त बे अखर में हिकिड़ो टुॿिको आहे जॾहिं त ॿे अखर में ॿ टुॿिका आहिनि। इहो बि यादि रहे त ये अखर में ॿ नुक़्ता हिक ॿिए जे भरिसां आहिनि यानी त लेटियल आहिनि। जॾहिं त ॿे अखर में ॿियों टुॿिको पहिरें टुॿिके जे हेठां आहे मतिलबु त इन्हनि जी बीहक उभी आहे। हाणे पाण ॿे अखर सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ ॾिसंदासीं। ॿकेरो, ॿिकी, ॿार, ॿुढो, ॿुक, ॿोड़, ॿूच, ॿोड़ी, ॿेड़ी, ॿीड़ी। इन सां ई हीउ सबक़ु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु लाइक कंदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।